गुलाम नबी जाफ़री साहिब, आऊं अव्हां खां पुछणु चाहींदुसि त अख़लाक़ छा आहे, अख़लाक़ जो मफ़हूम छा आहे ऐं अख़लाक़ जी अहमियत ज़िंदगीअ में आहे छा? प्लीज़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व आलिहिल अत्हार अजमईन, सिय्यमा बक़ियतल्लाहि अरवाहुनल फ़िदा, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजहुम। सर, जेको तव्हां अॼु टॉपिक रखियो आहे बे इंतहा ज़रूरी टॉपिक आहे, जेको हर मुआशिरे, हर घर ऐं हर फ़र्द जो मसइलो आहे। बिल्कुलु। अख़लाक़ उहा सिफ़त आहे, उहा सलाहियत आहे जंहिंजे ज़रिए इंसान हर शइ खे जीते सघे थो, हासिल करे सघे थो। यानी अख़लाक़ जे ज़रिए ई इंसान कामयाब थी सघे थो। अख़लाक़ जे बद अख़लाक़ी जे ज़रिए इंसान मुआशिरे में नाकाम थो थी सघे। यानी मुआशरती तौर ते, इज्तिमाई तौर ते बि इन बद अख़लाक़ कॾहिं बि कामयाब न थींदो आहे, आख़िरत में बि कामयाब कोन थींदो। हाणे अख़लाक़ ख़ुदि पैगम्बर अकरम इस्लाम इन अख़लाक़ खे हिकु वॾी अहमियत ॾिनी आहे। हिकु वॾी अख़लाक़ इस्लाम जी निगाह में हिकु वॾी अहमियत जो हामिल सिफ़त आहे। ख़ुदि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अगरि असां सवाने हयात खे ॾिसूं, उनजो जेको मक़सदु आहे, बेअसत जो जेको मक़सदु आहे नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उहो क़ुरान जी रोशनी में, आयात जी रोशनी में अगरि ॾिसूं त ख़ुदि सूरह बक़रा में आयत आहे, हुवल्लज़ी बअस फ़िल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। हाणे इन्हे में जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु, बेअसत जो जेको मक़सदु ॿुधायो वियो आहे, बेअसत जो जेको हदफ़ ॿुधायो वियो आहे, ख़ुदा जी आयात जी तिलावत ऐं उन्हे जी जो तारुफ़ कराइण। लेकिन ख़ुदि नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेअसत जो ख़ुदि हिकिड़ो फ़लसफ़ो ॿुधाइनि था त मूंखे छा लाइ मबूस कयो वियो आहे, मूंखे छा लाइ मोकिलियो वियो आहे, मूंखे हिन इज्तिमा, हिन माहौल ऐं हिन इंसानियत में छा लाइ आंदो वियो आहे। ख़ुदि पैगम्बर ॿुधाइनि था। हिकु इंसान बहितरीन तरीक़े सां पाण ॿुधाए सघे थो त आउं छा लाइ आयो आहियां, मुंहिंजो मक़सदु छा आहे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस आहे, इन्नी बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़। मूंखे मोकिलियो ई इन करे वियो आहे जो मां मुआशिरे में भले अख़लाक़ जी तबलीग कयां, वाह वाह, तरवीज कयां, मुआशिरे में अख़लाक़ जी सिख्या ॾियां। ऐं ख़ुदि पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत भरी पई आहे भले अख़लाक़ सां। अहिड़ो अख़लाक़ जेको दुश्मन खे बि शिकस्त थो ॾिए। नबी मुकर्रम जो अख़लाक़ी पहलू ॾिसो त 40 साल विलादत खां वठी बेअसत ताईं, नबूअत जी बेअसत ताईं अहिड़ो अख़लाक़ ॾियारे थो जो कंहिंखे बि एतिराज़ न आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, कंहिंखे बि एतिराज़, उनजी ज़ात ते कंहिंखे बि एतिराज़ न आहे। दुश्मन आहे, सरसख्त दुश्मन आहे। इस्लाम हू नज़रिए पैगम्बर जो मुखालिफ़ आहे, लेकिन सिफ़ात पैगम्बर जो मुखालिफ़ न आहे। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु।